जा क्राइम रिपोर्टर नूर अतर हुसैन जावरी रोकियो कोन रुकंदो सचो मुरीद जेको बि हुजे मुंहिंजो पंध मुल्तान शरीफ ॾांहुं मां सोशल मीडिया जे दोस्तनि खे अपील कंदुसि अल्हम्दुलिल्लाह हज़रत सखी पीर गोसपावल हक़ जीअं त हर साल जीअं हिन साल बि पैदल काफ़िलो मुल्तान वेंदो ख़लीफ़ो जुमन सेतो ख़लीफ़ जावेद जानी राजपत जी अॻवानी में निगरानी में पानदारी सरवर भानदारी रब नवाज फ़कीर अख्तर राजपर फ़कीर अरबेलो फ़कीर अहमद फ़कीर हाकिम राजपर फ़कीर माशूक फ़कीर अब्दुल समीन फ़कीर अरबाब फ़कीर नवात खान शरीफ राजपर फ़कीर गुलन फ़कीर फरहान फ़कीर अजहर फ़कीर राजपर हबीबुल्ला साईं बाबू शाह वकण बजाए उन्हनि खे हौसलो ॾियो त अव्हां जो मुर्शिद अव्हां जे पंध खे ॾिसंदे ख़ाली हथ कोन मोटाईंदो हाणे पाण सभिनी खे सोशल मीडिया ते एतिरो पोस्टूं शेयर करणु ऐं मशहूरु करणो आहे जीअं त साईं मखदूम शाह महमूद कुरैशी खे बि ख़बर पए त को मुंहिंजो मुरीद बेरोज़गार ऐं मुरीद ख़ुदकशी बजाए मूं वटि नौकिरी वठण लाइ संद खां मुल्तान पंध मतिलबु त पैदल सफ़र करे निकितो आहे उन ई मुरीदनि खे ख़ाली हथ न मोटणो पवे मुर्शिद जे मिलण लाइ कतारूं आयूं मुंहिंजो आयल बारो चन जो पुठ चाढ़ींदसि उन्हनि जा ते मोड़े महारो हाणे हक़ लहूं गारूं ॿुधा शाल जतन जो हो चंद बदीअ जो नीदा नालन दरके चंद बदीअ अल्लाह नालन दरके Allah